ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करिया तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सबई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, कल कथा में पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 8 अध्याय जे पहिरें भाग में ॾिठो हो त नारद मुनि राजा युधिष्ठिर के ॿुधाइनि था, जॾहिं पहलाज पंहिंजे सभिनी साथियुनि ऐं संगतियुनि खे राम नाम ऐं नारायण जे नाले जी राह में लॻाए छॾियो, तॾहिं सुंडा ऐं मुर्ख कावरजी अची सॼो हाल हिरण्यकश्यप खे ॿुधायो। तॾहिं हिरण्यकश्यप क्रोध में भरिजी पहलाज खे चवणु लॻो त तूं जंहिंजे बल ते जंहिंजे नाम ते मूं सां विरोध रखी वेठो आहीं, सॾु उनखे त अची तुंहिंजी रखिया करे। तॾहिं पहलाज चयो त नारायण के सॾण जी ज़रूरत न आहे, हू हर हंधि हर जाइ ते पंहिंजे भक्तनि जी रखिया करण लाइ हाज़िर मौजूद आहे। तॾहिं हिरण्यकश्यप चयो त जेकॾहिं तुंहिंजो नारायण हर हंधि हर जॻहि ते मौजूद आहे त छा हिन थंबे में भी मौजूद हूंदो। तॾहिं पहलाज चयो त जेकॾहिं तूं सची निष्ठा सां उनखे यादि करीं त हू हिन थंबे मां भी प्रगट थी वेंदो। तॾहिं हिरण्यकश्यपु उन थंबे के पंहिंजी गदा सां अहिड़ो त ज़ोर सां वार कयो जो उहो थंबो फाटी पियो ऐं उन मां भगवान नृसिंह अवतार धारण करे ॿाहिरि निकितो। सभई चओ जय श्री कृष्णा। अॼु पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7 स्कंद जे 8 अध्याय जो ॿियो भाग शुरू करे रहिया आहियूं। प्यारा भक्तों, जॾहिं हिरण्यकश्यप ॾिठो त ही अजब ऐं अद्भुत रूप ब्रह्मा जी जे ॾिनल वर जूं सभई शर्तूं पूरियूं करे थो, मतिलब त हाणे मुंहिंजो अंत निकट अची वियो आहे। इहो वीचार करे हिरण्यकश्यप पंहिंजी गदा ऐं ॿिया हथियार खणी अची नृसिंह भॻवान खे हणणु लॻो। हिरण्यकश्यप जा ॿिया सभु साथी दैत त नृसिंह भॻवान जो भयानक रूप ॾिसी डिॼी अॻु में ई भॼी हलिया विया हुआ ऐं हिरण्यकश्यप अकेलो ई नृसिंह भॻवान जे साम्हूं थियो हो। सो नृसिंह भॻवान खेसि हथियार खसे पिटा कया ऐं साणस ईअं विढ़णु लॻो जीअं पहलवान पंहिंजे चेलनि खे कुश्ती सेखारींदा आहिनि या ॿिली कुए खे पकिड़े साणस रांदि कंदी आहे। जॾहिं इंद्र ऐं ॿियनि देवताउनि जे उते नृसिंह भॻवान जे दर्शन लाइ आया हुआ, उन्हनि सभिनी इहो हाल ॾिठो। तॾहिं खेनि सिनसो थियो त जेकॾहिं हिरण्यकश्यप नृसिंह भॻवान जे हथां न मुओ त असांजो दुख कीअं कटिबो। अंतर्यामी नृसिंह भॻवान उन्हनि देवताउनि जे मन में पैदा थियल सिनसो ॼाणी हिरण्यकश्यप खे पकिड़े सभा जे आस्थान वारी देवदई में आणे छोकिरनि वांगुरु पंहिंजी जंगा ते लेटायो। प्यारा भक्तों, देवदई हिते चयो वियो आहे चाठ खे, जेको पूरे दरवाज़े जे विच ते हूंदो आहे उन खे पाण चाठ चवंदा आहियूं। सभई चओ जय श्री कृष्णा। उते चाठ ते वञी नृसिंह भॻवान हिरण्यकश्यप खे पंहिंजी जंगा ते लेटाए संदसि पेट पंहिंजे नुंहंनि सां फाड़े विधो, जंहिं ते हिरण्यकश्यप खिलणु लॻो। तॾहिं नृसिंह भॻवान पुछियसि त खिली छो थो। हिरण्यकश्यप चयो त जॾहिं लड़ाईअ वक़्तु इंद्र मूंखे पंहिंजी गदा हईं त उहा गदा मुंहिंजे बदन खे लॻी भॼी पई हुई, पर मूंखे कंहिं बि क़िस्म जो एज़ाओ या दुख न पहुतो हो, ऐं हाणे मुंहिंजो पेट नुंहंनि सां थो फाड़ियो वञे। इहा अजब जहिड़ी ॻाल्हि ॾिसी मूंखे खिल आई। हींअर मूं ॼातो त मुंहिंजा ॾींहं फिरिया आहिनि जो हिन रेत मरां थो। ईअं चई जॾहिं हिरण्यकश्यप मरी वियो, तॾहिं नृसिंह भॻवान हिन जा आंडा ऐं उज़वा माला वांगुरु पंहिंजे गले में पाए राज गद्दीअ ते अची वेठो
तंहिं वक़्तु बि नरसिंह भॻवानु ॾाढे क्रोध में हुआ। जॾहिं नरसिंह भॻवान जो अहिड़ो क्रोध ॾिसी टिनी लोकनि जा जीव डिॼण ॾकण लॻा, तॾहिं देवताउनि ब्रह्मा खे चयो त तव्हां वञी नरसिंह भॻवान जी स्तुति करियो त उनजो क्रोध शांति थिए। जंहिं ते ब्रह्मा नारद मुनि नरसिंह भॻवान वटि वञी नमस्कार करे ऐं परिक्रमा ॾेई अर्ज़ु कयो त हे टिनी लोकनि जा नाथ, तव्हां आदि पुरुष सभिनी जीवन जे पैदा पालना ऐं नास करण वारा आहियो। ॿियो को बि अहिड़ी ताक़त नथो रखे जो तव्हांजी स्तुति करे सघे, जंहिंजो आदि अंत न आहे जो असां वर्णन करे सघूं। हाणे हिरण्यकश्यप मारिजी वियो ऐं तव्हीं पंहिंजो क्रोध शांति करियो। जॾहिं स्तुति करण ते बि नरसिंह भॻवान ब्रह्मा जीअ खे क्रोध मंझा ॾिठो ऐं हू डप खां मोटी आयो, तॾहिं शंकर भॻवान महादेव जी देवताउनि जे चवण ते नरसिंह भॻवान वटि वञी हिन तरह स्तुति कई त हे दीनानाथ, तव्हां पंहिंजे भक्त जी रखिया लाइ अवतार वरितो आहे। सो हिरण्यकश्यप त मारिजी वियो, हाणे कृपा करे पंहिंजे क्रोध खे ठारियो। हिकिड़े खसीस दैत खे मारे जेकॾहिं एतिरी कावर कंदा त तव्हांजे क्रोध सबबि टेई लोक नास थी वेंदा। महाप्रलय थियण जो वक़्तु त अञा न आयो आहे, तंहिं करे हाणे खिम्या करियो, न त हिन क्रोध जी बाहि में सभई जीव सड़ी भस्म थी वेंदा। जॾहिं शंकर महादेव जी स्तुति करण ते बि नरसिंह भॻवान जो क्रोध न लथो, तॾहिं इंद्र हथ जोड़े वेनती कई त हे दीन दयाल, हिरण्यकश्यप जे मारजण करे सभई देवताऊं ॾाढा ख़ुशि थिया। जो यज्ञनि ऐं हवननि में देवताउनि जो भाॻ हिरण्यकश्यप पाण वठंदो हो, सो हाणे तव्हांजी दया सां असां पंहिंजो पंहिंजो हिसो वठंदासीं। तंहिं करे हाणे तव्हीं क्रोध मिटाए खिम्या करियो। जॾहिं इंद्र जी स्तुति करण ते बि नरसिंह भॻवान जो क्रोध शांति न थियो, तॾहिं लक्ष्मी माता सिंगार करे कमल जो गुल हथ में खणी अची हथ जोड़े चयो त हे महाराज, मूं अॼु ॾींहं ताईं तव्हांजो अहिड़ो तेजवान रूप न ॾिठो आहे। हीउ अद्भुत रूप ॾिसी मूंखे डपु थो थिए, तंहिं करे पंहिंजो ई रूप अंतर ध्यानु करियो। जॾहिं माता लक्ष्मीअ जी स्तुति करण ते बि नरसिंह भॻवान जो क्रोध न लथो, तॾहिं वरुण देव, कुबेर, गंधर्व, विद्याधरन ऐं ॿियनि देवताउनि पाण में सलाह करे चयो त हीउ अवतार श्री नारायण जी जंहिं पहलाज भक्त जे प्राण बचाइण वास्ते वरितो आहे, तंहिं पहलाज जी वेनती करण सां ई हिन जो क्रोध शांत थींदो। इहो वीचार करे ब्रह्मा ऐं ॿियनि सभिनी देवताउनि पहलाज खे चयो त हे पहलाज, हाणे तूं वञी नरसिंह भॻवान खे वेनती करे संदसि क्रोध शांति कराए, न त टिनी लोकनि जो नास थी वेंदो। इहो ॿुधी पहलाज उन्हनि जी आज्ञा मूजिबि नरसिंह भॻवान खे साक्षात दंडवत प्रणाम करे परिक्रमा ॾेई पंहिंजो मस्तक अची नरसिंह भॻवान जे चरणनि ते रखियो। उन वक़्तु पहलाज जो हिर्दो ख़ुशीअ विचां अहिड़ो गदगद थी वियो जंहिंजो बयानु नथो करे सघिजे। पहलाज उन रूप जो को डपु न करे ॾाढे प्रेम सां हथ जोड़े स्तुति करणु लॻो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जो 8हों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।